डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सांगड़ महमूद कायम खानी की रिपोर्ट मूजिब एसएचओ खिप्रो मोहम्मद जुम्मन खोसो और एएसआई अमीर बख्श हिंगोरो पंहिंजी मातहत अमले सां गॾु गश्त ते हुआ त खिप्रो डलियार रोड बाग रस्ते भरिसां मोटरसाइकिल ते सवार 3 शकी माण्हुनि खे ॾिसी रोकण जी इशारो कयो, जंहिं ते जवाबदारनि मोटरसाइकिल तां लही ऐं पोज़ीशन वठी पुलिस ते सिधी फायरिंग शुरू करे ॾिनी। क्रॉस फायरिंग के नतीजे में एक जवाबदार जंहिंजी सुञाणप अली शेरशर के नाले सां थी, जंहिंखे गिरफ़्तार किया वियो आहे, जॾहिं त पंहिंजे ॿिए साथी इरशाद शेर के जख्मी हालत में गिरफ्तार किया है, जॾहिं त संदसि हिकु साथी मोहम्मद अशरफ सोलंकी मौके तां फरार थियण में कामयाब थी वियो आहे। गिरफ्तार जवाबदार हिन खां अॻु पुलिस मुक़ाबले में चोरी के केसनि में भी मुलविस आहे। जख्मी जवाबदार के तिबी इमदाद के लाइ तालका अस्पताल खिब्रो आंदो वियो, जितां खेसि वधीक इलाज के लाइ हैदराबाद मोकिलियो वियो आहे। गिरफ्तार जवाबदारनि जे कब्जे में एक माउज़र, एक टीटी पिस्टल और एक मोटरसाइकिल हथ कई वई है। फरार थियल जवाबदार की गोला लाइ टीमूं रवानियूं कयूं वयूं आहिनि। गिरफ्तार जवाबदारनि जो ॿियनि थाणनि में क्रिमिनल रिकॉर्ड पिण गॾियो पियो वञे। जवाबदारनि खिलाफ पुलिस मुक़ाबले गैर कानूनी हथियार रखण के कलमनि तहत केस दाख़िल किया विया आहिनि।